बिरासिटी मगोलिंग रोड ते 15 खां 20 नामालूम हथियारबंदनि जो स्कार्प खाते जे पंपिंग स्टेशन जो हलंदड़ तामीराती कम वारी हंध ते वारदात। नामालूम हथियारबंदनि मज़दूरनि खे हथियारनि जे ज़ोर ते जगमाल बणाए हथ पेर ॿधी 10 टन लोही सरियो, लोही पाइप, सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान मज़दा लोड करे खणी फ़रार थी विया आहिनि। बिरासिटी थाणे ते वारदात जी रिपोर्ट दाख़िल इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वारदात बाबति मालूमात वरिती। इन मौक़े ते वाक़े वारे हंधि मौजूद मज़दूर मुनवर मलिक ऐं ऑफिसर इमरान अली ॿुधायो त राति देर सां 15 खां 20 नामालूम हथियारबंदनि ओचितो अची कम कंदड़ मज़दूरनि खे हथियारनि जे ज़ोर ते जगमाल बणाए 1 कलाक ताईं वारदात कंदे 10 टन लोही सरियो, ट्यूब वेल जा लोही पाइप, सोलर इन्वेंटर, बैटरियूं समेत ॿियो सामान मज़दा में खणाए फ़रार थी विया। हुन वधीक ॿुधायो त स्कार्प खाते नई ठहंदड़ पारां पंपिंग स्टेशन जो कमु हलंदड़ जंहिं सबबि लखें रुपयनि जो सरकारी सामान पियल हुयो, जॾहिं त वारदात दौरान 3 लख खां वधीक मालीअ जो सामान धाड़ो हणी नामालूम हथियारबंद खणाए विया आहिनि। ॿिए पासे बिरासिटी पुलिस ॿुधायो त इतला ते वारदात वारे हंधि पहुची जियो फ्रांसिंग कई आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए पासे बिरासिटी थाणे ते वारदात जो केस दाख़िल नाहे थी सघियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।